अज रात जो तकरीबन 1:30 बजे कुछ सिविल ड्रेस में पुलिस की वर्दी में तकरीबन 30-40 मानू असांजे घर में ज़बरदस्ती एकड़े बिन धक्कन में एडो जबर स्पीड में असांजे दरवाज़ा भंजा तन असांजा बिनी पासन वाला दरवाज़ा तोड़े असांजे घर में घिड़ी असां के यरगमाल बनाए मुझे मुझे घर वारे के खंबे गुम करे विया आहिनि असांजे घर जी तोड़ फोड़ कई अथनि घणो सामान काफ़ी सामान कुछ खणी विया आहिनि। रात रिसेंटली द सारंग जो है के उनके घर में गिरी करे उनके घर में उनके दरवाज़न जी भंज ड्रा करे उनकी सेफ उनकी पैत उनके सामान भंज ड्रा करे उनके ज़ोरी खंबे खणी विया आहिनि ॿारनि खे रासा करे जेको हिकिड़ी इंसानी हक़नि जी लताड़ थिए पई। असां बार बार मुतालबो कयूं था असां बार बार इहा ॻाल्हि कयूं था त असांजे माण्हुनि खे आख़िर कहिड़े ॾोह में कहिड़ी सज़ा ॾिनी पई वञे उन्हनि खे राति जे अंधेरे में उन्हनि जे घरनि में गिरी करे उनके खंबे खयूं थो वञे। असां एहतजाज कयूं था असां इंसाफ़ घुरूं था पंहिंजे खंबियल नौजवाननि जे आज़ादी घुरूं था ऐं असां इहो मुतालबो कयूं था उन्हनि खे आज़ादु कयो ऐं जे उहे ॾोहारी आहिनि त उन्हनि खे कोर्टुनि में वठी अचो उन्हनि जे मथां साबित कयो त हुननि जुर्म कयो आहे। सारंग जोए जो ॾोह कहिड़ो आहे? सारंग जोए जो ॾोह आहे इंसाफ़ घुरणु ऐं इंसाफ़ घुरण जे ॾोह में सारंग खपिजी वियो। जेसीं ताईं हुनखे आज़ादु न कंदो मुंहिंजी बुख हड़ताल तेसी रहंदी। मुंहिंजी बुख हड़ताल मरण घड़ीअ ताईं आहे। असां इहो चऊं था त जेकॾहिं को बि क्रिमिनल आहे कंहिं ते बि को एलिगेशन आहे को बि जेको आहे सो मां तव्हांखे लॻे थो त इन्वॉल्वमेंट उनजी आहे अहिड़ी जेका तव्हांखे अनकॉन्स्टिट्यूशनल आहे त तव्हां ज़रूरु उन माण्हूअ खे ट्राए कयो उन माण्हूअ खे जेको आहे सो कोर्ट ऑफ लॉ में आणे उन ते केस हलायो। जेसिताईं सारंग नथो मोटे त असां पंहिंजो एहतजाज हिन सूरत में अहिड़ी हालत में बुख हड़ताल जी सूरत में पाण मौजूदु हूंदासीं जेसिताईं सारंग नथो मोटे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk